अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाबशाह न्यूज़ में आऊं इम्तियाज़ की रहियो आहियां। अॼु असां सां गॾु जेकी सेलिब्रिटीज़ मौजूदु आहे, झिरकी झाटे जी महिमान, तमामु वॾो डायलॉग साईं जिन जो मशहूरु थियो ऐं सिंधी मीडिया जो, सिंधी फिल्मी अदाकार बेताज बादशाह ज़ुल्फकार बुर्दी साहब असां सां मौजूदु आहे। साईं जिन खां वीचार वठंदासीं जेको सिंधी मीडिया में साईं जिन जो हिकिड़ो उरूज रहियो ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, ख़ासि करे सिंधी मीडिया जी जेकी ड्रामनि जी, त उहे जेको नज़र न पियो अचे, त इहा सॼी सूरत हाल साईं जिन खां वठंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम इम्तियाज़ भाई, तमामु महिरबानी तव्हांजी जो तव्हां पंहिंजे चैनल जे लाइ मूंखे टाइम ॾिनो। मुंहिंजो स्टार्ट त रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर खां आहे 1994 खां। पोइ वरी जीअं सिंधी मीडिया जा चैनल सेटेलाइट खुलिया 2002 खां वठी, त पोइ वरी टेलीविज़न सां मुंसलिक थी वियासीं। इलाही ड्रामा आहिनि, तक़रीबन माना 50-60 खनि ड्रामा थींदा। ऐं टेलीफिल्म्स जेके असां जूं शुरू में जेके CD जो दौरु हूंदो हुयो, त मुंहिंजे ख़्याल में त 250-300 जे क़रीब थी वेंदियूं टेलीफिल्म्स। ऐं बाक़ी तव्हांजो चवणु इहो त हिन वक़्तु उहो मयार असल में स्टोरीज़ जी शॉर्टेज आहे, लेखक घटि पिया लिखनि ऐं जेके लिखनि पिया उहे जेके आहिनि सो मतिलबु उन में रिपीटेशन घणी आहे, वर्जाव घणो आहे। ऐं ॿियो त माज़रत सां मां चवंदुसि त असां वटि प्रोफेशनलिज़म न रहियो आहे। मतिलबु शौक़ीन ॾाढो जाम काहे पियो आहे, माना उन्हनि खे शौक़ु आहे असां TV ते अचूं, पोइ उहो चाहे एक्टिंग जो शौक़ु हुजनि, चाहे डायरेक्शन जो शौक़ु हुजनि, पोइ बजट जो बेड़ो एॾो ॿोड़े छॾींदा त चवंदा त बसि हाणे छा चइजे। हाणे मिसाल तौरु मां चवंदो आहियां त हिकिड़ी ₹1 में एपिसोड ठहे थी पई, उन्हनि शौक़ीननि असांजी उहा ₹1 वारी एपिसोड अचे 22,000 ते 20,000 ते पहुचाई आहे। हाणे उन्हनि खां पुछो ख़ुदा जा बंदो त हुन 20,000 में 22,000 में अदाकारनि जी मनटिकी कंदो, रिहाइश कंदो, उन्हनि खे पंहिंजी फीस ॾींदो, उन्हनि खे ख़र्चो ॾींदो, तव्हां छा त कंदो नाले जो कमाइण जे लाइ। माना एॾो पंहिंजे पाण खे लास्ट छो था ॾियो, जॾहिं त चैनल कमाइनि था पिया। चैनल माना पंहिंजो नुक़सानु कोन था कनि। असीं चवंदा त चैनल वटि बजट आहे, उहा प्रॉपर्ली अॻ में बजट मिलंदी। छा था सम्झो चैनल वारा, चैनल इंतिज़ामिया फ़ी ड्रामे जी एपिसोड या फ़ी टेलीफिल्म जी जेकी बजट हुजे केतिरी हुअणु घुरिजे, जॾहिं त उर्दू मीडिया जा जेके ड्रामा आहिनि, जेके मशहूरु आहिनि, जेके माण्हू टाइम कढी ॾिसनि था, उन्हनि जी करोड़े रुपया बजट आहे। त असांजे सिंधी मीडिया जो छा करण जो तमामु घटि बजट ॾींदा आहिनि ऐं पोइ उहे मयारी ड्रामा बि नथा थी सघनि? साईं असल में इहो त हाणे चैनल जा जेके ओनर आहिनि उहे सम्झनि हिन ॻाल्हि खे, छाकाणि त बजट जेतिरी सुठी हूंदी ओतिरी मतिलबु सुठी अरेंजमेंट करे ऐं उनखे सुठी अंदाज़ सां शूट कयो वेंदो। हाणे उर्दू मीडिया जी इहो आहे त हू उर्दू मीडिया वारा कंप्रोमाइज़ न कंदा आहिनि। मां मिसाल थो ॾियां त हिकिड़ो ड्रामो हुयो, उन में हिकिड़ो फ़ैसिले जो सीन हुयो, हुनजो डायरेक्टर सलीम डेसवाली। त हुन पंहिंजे प्रोड्यूसर खे चयो त भई शफ़ी शाह मुंहिंजे ख़्याल में आई थिंक वॾेरो हुन में त असांजी सिंधी समाज सां रिलेटिव स्टोरी हुई। त हुनखे चई त भई फ़ैसिलो आहे सरदार जो, मूंखे घटि में घटि 300 माण्हू खपनि जेके उहो फ़ैसिले में मौजूदु हुजनि। हुन वीचारे अरेंज कयो, पैसा ॾिनई, 500 रुपया ॾियाड़ी माण्हुनि खे, चई भई 500 रुपया तव्हांखे ॾींदुसि, मानी टिकी बि ॾींदुसि, तव्हां रुॻो अची वेहो ख़ाली। त बि उहो अरेंजर जेको आहे उहो 150 खां 180 माण्हू करे सघियो। हिन माण्हू वेठा ऐं डायरेक्टर आयो ॾिसई, चई मैंने तुम्हें बोला था कि ये 300 बंदे चाहिए, ये 150 बंदे के मैं शूट नहीं करूँगा। त उहो उन ॾींहं जा जेके माना एक्सपेंडिचर्स हुया, मानियूं टिकियूं, किराया भाड़ा सभु माना कैंसिल थी विया। पोइ उहे ॿिए ॾींहं ते बि माना उन हण वठि करे 200 250 माण्हू कया आहिनि। तॾहिं हुन चयो ठीकु है, ये मैं कंप्रोमाइज़ 50 बंदे पे कर सकता हूं। माना हू कंप्रोमाइज़ घटि कंदा आहिनि। असां वटि जेकॾहिं सीन हुजे न, हा 5 माण्हू ठीकु आहे 5 माण्हू। हाणे पोइ उहो छा, कहिड़े डायरेक्टर सां तव्हां घणो कमु कयो? सभिनी सां कमु कयो आहे। असांजा सिंधी डायरेक्टर जेके ख़ासि तौर ते प्रोफेशनल डायरेक्टर आहिनि, उहे तमामु बहितरीनु डायरेक्टर आहिनि। ऐं मां ॻाल्हि कई त शौक़ीन जेके डायरेक्टर आहिनि, जेके नवां आया आहिनि, उन्हनि खां अलावा बचाए बाक़ी जेके प्रोफेशनल डायरेक्टर आहिनि असांजा, साईं रऊफ़ क़दर साहिबु आहे, ज़ैन मिर्जत आहे, पंहिंजो महमूद मिर्जत आहे, शिराज़ जिलानी आहे, अदल गबोल आहे, मतिलबु काफ़ी डायरेक्टर आहिनि। सलीम शाह राशदी आहे, अज़ीज़ सांगी आहे। इन्हनि खे उर्दू ड्रामा ॾिना वञनि त उर्दू चैनल जे लाइ करे वेंदा? बहितर अंदाज़ सां कंदा, बहितर अंदाज़ सां कंदा। अञा बि मां असांजो सिंधी ॿुधायां थो, सिंधी माण्हू में इंतिहाई बहितरीनु टैलेंट आहे, पर उन जे टैलेंट खे माना डिप्रेस कयो थो वञे ॼाणी वाणी। छो जो मां क्लियर ॻाल्हि कंदो आहियां त माना असां वटि प्रोफेशनलिज़म नाहे आयो अञा। जेसिताईं प्रोफेशनलिज़म
असां वटि ईंदो, असां हीअ हिकिड़ी 5 रुपए जी शइ आहे, मां 5 रुपए में कंदुसि, उन में को कंप्रोमाइज़ न आहे। हा बजट घटि सटि आहे, 8 आना रुपयो घटि करे सघिजे थो, बाक़ी 5 रुपए वारी शइ मां 2 रुपए में कयां त पोइ 3 रुपए जो लॉस केरु कंदो? तव्हां सम्झो था जेके चैनल ते वेठा आहिनि उहे प्रोफेशनल आहिनि? काफ़ी हद ताईं प्रोफेशनल पर्ची वारा आहिनि? हिन वक़्तु त नथो चई सघे त प्रोफेशनल आहिनि या न आहिनि। बहरहाल उन टाइम में शुरूआती मरहलनि में ॾाढा प्रोफेशनल हूंदा हुआ ऐं मतिलबु PTV जे दौर खां वठी हुननि जेको उतां सिखियो उहो सॼो जेको आउटपुट हिते ॾिनो सिंधी मीडिया में, प्राइवेट सेक्टर में। पर प्राइवेट सेक्टर जा जेके मतिलबु ऑनर आहिनि उन्हनि उन असांजी सिंधी मीडिया खे या ख़ासि तौर ते सिंधी ड्रामा खे, सिंधी फिल्म खे अॻिते बूस्टअप करण जे लाइ मतिलबु कुझु कोन कयो आहे। हुननि रुॻो पंहिंजो पेट भरियो आहे, बाक़ी सिंधी ड्रामे जे लाइ या इन जे लाइ कुझु कोन सोचियो आहे। पोइ वरी इल्ज़ाम हूंदा अथनि सिंधी ड्रामनि में साॻियो दाड़ेल आहे, साॻियो चोर आहे, साॻी कहाणी आहे, साॻी हूअ आहे। भई तव्हां ठाहियो न, सिंधी माण्हू दुबई में वञे थो कमाइण, सिंधी माण्हू सऊदी में कमाइण वञे थो, मिडिल क्लास बि कमाइण वञे थो, हाई क्लास आहे पर जेको असांजो इंजीनियर आहे जेको हुते सेटल आहे ॿियो उन्हनि सां मसइला मसाइल आहिनि। ज़ुल्फकार साहब, जेको लाशारी नौजवान जंहिं मौला जट 2 फिल्म ठाही उहो बि सिंधी नौजवान आहे, बिलाल लाशारी। त अहिड़ा डायरेक्टर सिंधी मीडिया खे घुरिजनि, अहिड़ी ज़रूरत आहे त अहिड़ो टैलेंट अची सिंधी मीडिया खे हिकिड़ी नवाण ॾियनि? बिल्कुलु बिल्कुलु बिलाल लाशारी साहब आहे। हू लास्ट टाइम मूं फ़ैद मुस्तफ़ा जो हिकिड़ो इंटरव्यू ॿुधो हुयो, उन खां बि इहो सुवालु कयो त तव्हां पाण सिंधी आहियो त छा सिंधी मीडिया जे लाइ या सिंधी फिल्म जे लाइ तव्हां कुझु करे सघो था? त हुन चयो त फ़िलहालु त मां अहिड़ो कोन थो सम्झां, बाक़ी मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त मां सिंधी फिल्म हिकिड़ी अहिड़ी ठाहियां जेका ओवरऑल माना इंटरनेशनल लेवल जी हुजे। त मक़सदु चवण जा सॼी ॻाल्हि माना अची हिते थी बीहे त भई बजट जेतिरी हूंदी, तव्हां ॾिसो न बिलाल लाशारी जॾहिं मौला जट 2 ठाही त लेंजेंड ऑफ मौला जट, त उहा उन फिल्म ते जेतिरो ख़र्चु आयो त उन वीचारे खे सिर्फ़ु रुॻो मौला जट जो जेको पुराणो जो प्रोड्यूसर हो, उन अलाए राइटर हो, उन क्लेम कयो त मूंखे इजाज़त न वरिती अथनि। उन जे करे उहो 5 साल फिल्म बजट फिल्म माना पेंडिंग हुई, त बि हुन उहो बर्दाश्त कयो, छो जो हुनखे पंहिंजे कम ते कॉन्फिडेंस हुयो त हीअ जॾहिं मां इहे शयूं क्रॉस करे बि जॾहिं रिलीज़ कंदुसि त मूंखे आउटपुट मिलंदो। सम्झो था सिंधी मीडिया, जंहिं दोस्त असांजे हिकिड़े चयो त सिंधी मीडिया जुमा बाज़ार ऐं हाणे जेको आहे लुंडा बाज़ार ते पहुती आहे, त इहा उरूज माणींदी या ख़तमु थी वेंदी? जीअं असांजी तक़रीबन सिंध में जीअं सिनेमाऊं हुयूं पुराणियूं उहे ख़तमु थी वियूं ऐं हाणे त 3D अची वियूं आहिनि या ॿियूं अची वियूं आहिनि सिनी स्कोप, त हाणे छा था सम्झो? ख़तमु त सिंधी मीडिया या सिंधी ड्रामो सिंधी फिल्म कोन थींदी, ख़तमु थियण जो त सुवालु न आहे। हा बाक़ी इहो आहे त उनखे रिनोवेट करे सघिजे थो, उनखे जदीद तरीक़े सां ऐं बहितर तरीक़े सां बहितर अंदाज़ सां करे सघिजे थो। उन जे लाइ माण्हू खे हिमत खपे, उन जे लाइ हिकिड़ो प्रोड्यूसर हुजे, उन लाइ हिकिड़ो अहिड़ो डायरेक्टर हुजे जेको उहो उनखे पंहिंजी फिल्म ते कॉन्फिडेंस हुजणु घुरिजे त हीअ जेकी शइ मां कयां थो उहा बहितर थींदी। बाक़ी इहा ॻाल्हि आहे त माना सिंधी मीडिया में जेको ख़ासि तौर ते सिंधी ड्रामा ऐं फिल्म में लंडा बाज़ार थी वई आहे, पर मां मायूस न आहियां ऐं इन फ्यूचर मूंखे उमेदु आहे त सुठियूं शयूं थींदियूं। छो जो ॾिसो न 3D जो दौर बि आहे, पर असांजे लाड़काणे में सिनीप्लेक्स खुली आहे, सिनीप्लेक्स सिनेमा आहे, उते फिल्मूं ॾेखारी वञनि थियूं हे पर जॾहिं सिंधी फिल्म बिलाल लाशारी जहिड़ा डायरेक्टर या मतिलबु सुठा आर्टिस्ट उहे जेकॾहिं हिन में हथु विझंदा, इंट्रस्ट ॾींदा हिन में ऐं सुठी फिल्म ठाहींदा, त मुंहिंजे ख़्याल में त भले सिंधी मीडिया जो सर्किट नंढिड़ो ई छो न हुजे, पर आउं चवां थो जेकॾहिं सुठी शइ हूंदी न त उहो उर्दू मां स्पीकिंग बि ॾिसंदो, उहो पंजाबी बि ॾिसंदो, उहो जेको ॿाहिरि दुनिया में जेको वेठो आहे उहो बि ॾिसंदो। ईद ईंदी आहे त टेलीफिल्मूं ठहंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ चैनल जूं, हिन भेरे ठहनि पियूं, तव्हां कंहिं में आया आहियो? सर ठहनि पियूं, KTN ते बि ठहे पई, सिंध ते बि ठहे पई ऐं ॿई फिल्मूं ठहनि पियूं। ईद ते त ठहंदी आहे, ईद उल फितर ते बि ठहंदी आहे, ईद उल अज़हा ते बि ठहंदी आहे। हिकिड़ो अमूमन चवणु आहे असांजे माशरे में त जेकॾहिं छोकिरी का अचे थी कंहिं फील्ड में, ख़ासि करे असांजे हिन ड्रामाटिक फील्ड में, त डायरेक्टर उनखे डिमांड कंदो आहे दोस्ती जी या ॿियूं कुझु, त इनखे केतिरी हद ताईं सही था सम्झो? मुंहिंजे नज़र मां अहिड़ो को तजुर्बो कोन गुज़रियो आहे त अहिड़ी का शइ थी हुजे, पर आई थिंक त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का शइ आहे त उहे छोकिरियूं मुंहिंजे ख़्याल में त कमु कनि बि पियूं, पोइ या त चऊं था त ब्लैकमेलिंग में कमु कंदियूं हूंदियूं या वरी का ॿी शइ हूंदी। बहरहाल आई थिंक त मुंहिंजे नज़र में या मुंहिंजे साम्हूं अहिड़ी कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि न थी आहे, न को अहिड़ो को इवेंट गुज़रियो आहे।
मर्द हज़रात हिन फील्ड में ईंदा आहिनि त उहे साॻी पोज़ीशन में हूंदा आहिनि ऐं गर्ल्स जेके ईंदियूं आहिनि त यकदमि गाॾियूं बि वठी वेंदियूं आहिनि, बंगला फ्लैट बि वठी वेंदियूं आहिनि, त इन जो कहिड़ो कारण आहे? बसि उहो त हाणे हर कंहिंजो पंहिंजो आहे सिस्टम। बाक़ी हाणे जेके असांजा मेल आर्टिस्ट आहिनि, इहो कंहिं वक़्त में चयो वेंदो हुयो, असांजे तमामु सुठा सिंधी आर्टिस्ट आहिनि, सलाउद्दीन तुनियो साहिबु या असांजे गुलाब चांडियो साहिबु या काफ़ी आर्टिस्ट सीनियर आर्टिस्ट जेके आहिनि, इहे चवंदा हुआ त हीअ जेकी फील्ड आहे असांजी सिंधी में चवंदा आहिनि हीअ हवाई रोज़ी आहे, हीअ डिपेंडेंट फील्ड न आहे, त हिन ते डिपेंड करे वेहिजे त भई हीअ मुंहिंजो रोज़गारु आहे, हिन सां मुंहिंजो फ्यूचर लॻापियल आहे, या हिन सां ई मां पंहिंजो हिकिड़ो घर जो ख़र्चो आहे या ॿियो। बाक़ी हवाई रोज़ी आहे, एक्सपेंडिचर जी जेके असांजा सर्वाइवल एक्सपेंडिचर आहिनि, जेके असांजा रोज़ाना ख़र्च आहिनि, बसि उहे ई पूरा थियनि था, वधीक माण्हू नथो कैलकुलेट करे सघे। बाक़ी हाणे औरत आर्टिस्ट जे हवाले सां उहो गाॾियुनि जी मालिक थी वञे, छा कीअं थी वञे, इट्स अ पर्सनल क्वेश्चन, मां हुन ते कमेंट न कंदुसि। लास्ट आख़िरी में तव्हां इहो ॿुधायो, जेके नौजवाननि जंहिंखे शौक़ु आहे, जेके कम बि कनि पिया मीडिया में, ड्रामनि में ख़ासि करे, या सिंगिंग जे हवाले सां आर्टिस्टनि जे लाइ, त उहो सिर्फ़ु मीडिया ते भाड़ीनि या अलॻि पंहिंजो रोज़गार बि कनि? न ॿुधायां थो न, मीडिया जेकी आहे डिपेंडेंट न आहे फील्ड मां कॾहिं बि। हा, अदरवाइज़ जेकॾहिं को प्रोफेशनल माण्हू आहे, टेक्निकली साउंड आहे, त उहो उनजे लाइ हिकिड़ो यूट्यूब आहे प्लेटफॉर्म यूट्यूब ते सही तरीक़े सां, सही अंदाज़ सां जेकॾहिं कमु कजे थो, त मां क्लियर ॻाल्हि कयां, हिन वक़्तु असांजा सिंधी चैनल जेके आहिनि उहे एडवर्टाइज़ में एतिरो कोन था कमाइनि जेतिरो यूट्यूब तां था कमाइनि, ऐं हुनजो स्ट्रेस बि हिननि ते हूंदो आहे त भई व्यूज़ फलाणे ड्रामे केतिरा व्यूज़ कया, अॼु केतिरा व्यूज़ आया, हीअं कयो, मतिलबु यूट्यूब तां कमाइनि था। त यूट्यूब अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं ते असांजो अगरि सिंधी माण्हू या सिंधी आर्टिस्ट, डायरेक्टर, कैमरामैन, सिंधी सिंगर, उहो जेकॾहिं पंहिंजो प्रोफेशनल कमु करे ऐं उनखे पंहिंजी फ़नी सलाहियतुनि जे आधार ते का शइ यूट्यूब खे ॾिए, ऐं पोइ ॾिसो त हुनजा कीअं था व्यूज़ अचनि, ऐं कीअं थी इनकम अचे। थैंक यू वेरी मच। नाज़रीन, इहो हुया ज़ुल्फ़कार बुर्दी साहिबु, जंहिं मीडिया ऐं आर्टिस्टनि जे मुख़्तलिफ़ तरफ़नि खां उन्हनि ते ॻाल्हायो, पंहिंजा वीचार ॾींदा। इजाज़त, वरी कंहिं ॿिए सेलिब्रिटीज़ सां मुलाक़ात कंदासीं, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह भाई।